तव्हां सुठो नथा पिया कयो, ग़लति पिया था कयो, ग़लति। छा सही आहे छा ग़लति आहे इहो फ़ैसिलो मुंहिंजे घर थींदो। जेकॾहिं दिलशेर खे छॾाइणो अथई न त पोइ पूरा 5 लख वापसि खणी आ। जेकॾहिं नथो ॾेई सघी न त छोकिरीअ खे वठी अचु, मुराद ऐं छोकिरीअ जो निकाह कराए दिलशेर खे वठी वञ। इहो ई असांजो आख़िरी फ़ैसिलो आहे। कोन बख़्श कंदोसांव, कोन बख़्श कंदोसांव। अरे तव्हांखे त रूडे जो रहड़ो ई काफ़ी आहे। चल चाचा नाराज हैं चाचा? नया बात जो चाचो, तू वॾो साल भाई, तू कातिल ही मुझे पुट वलू जो, तू कातिल ही मुझे पुट सेक्रेटरी जो। अरे सालम तू चाहिए तो मुझे भाई पुट न मरना, भाई पुट न मरना। तू कातिल तू कातिल। चाचा तू सब्र कर, मां तकलीफ़ खे मञा तो, अबो नहीं जाबर पुट मुझे वेड़ो विरान दियो बाबा। बाबा अल्लाह भलाई कर। सब तैयारियों मुकम्मल है। जी बाबा साईं, तव्हांजे हुकुम मुताबिक़ सभु तैयारियूं मुकमल करे छॾी अथऊं। चाकर वारा अचण वारा आहिनि। जीअं पहुचनि त मूंखे इतला कजो। जी बाबा साईं, जेको हुकुम। सोड तू वाली गाड़ी तैयार कर, असां अचूं था। जी सुठ, मां हली गाड़ी बैठा हूँ। कोमल जल्दी कयो, देर थी थे। कोमल तैयार भी थे, बस 5 मिनट लगनस। सोड तू पंहिंजो ख्याल रखजा, थी सके तो असां रात न अचूं। उते रात रहने की केड़ी जरूरत आ? सोरठ अकबर खान सदमे में आहे। जॾहिं कोमल उते पहुचनी त पीए धी के कुछ टाइम त खपे पंहिंजा सूर सलण लाइ। त पोइ कोमल के उते छॾे तव्हां वापस हलिया अचो। ईअं थी नथो सघे, त मां कोमल खे उते छॾे अकेलो वापसि मोटी अचां। हलूं चाकर, मां तैयार आहियां। सोरठ असां हलूं था। दुआ कजई त खैरन सां मोटी अचूं। जेकॾहिं दिलि सां निकिरी त तो लाइ त मुंहिंजे दिलि मां दुआ कॾहिं बि कोन निकिरंदी, पोइ छो न मां केॾी बि कोशिश कयां। दादुली सच ने पुछी, तेने दिलशेर खे सूरन में विझण वारी तूं आई। दिल ते चए थी त 3 भितर तुझे हथ ते रखी तलाक ॾेई छॾिया, सिधो ॾे मोकिलिया। ओॾे तलाक तोखे कंहिं रखियो आहे? हूअं बि मां तव्हां बेज़ार थी आहियां। तलाक खां पोइ घटि में घटि बाक़ी मुंहिंजी ज़िंदगी सुख सां त गुज़रंदी। मिड़ई मज़ाक पियो कयां, सच में वरा तलाक तोखे ॾींदुसि। हा बाबा, मां बि इहो थी चाहियां त तूं अम्मा खे तलाक ॾे, घटि में घटि तो मां जान त छुटंदी। वड़े तारा गोल तारा, तू छोरी छा थी समझी त मां तोखे माणे सां गॾु वञण ॾींदुसि? हा तू रोकींदे असांखे? हा तू रोकींदे? मुड़ुस थी पियो आहीं तॾहिं थी लिहाज़ कयईं। तलाक खां पोइ मां आज़ाद हूंदसि, तुंहिंजूं ॿई ॼंगूं भणी खट भेड़ो कंदी सही।
पो बाकी ज़िंदगी हिन घर में रेड़ियूं पाइजांइ, असां त हलियूं वेंदियूंसीं। वॾी ॻाल्हि नहीं सही, मुड़ुस जे इज़त जो टको बि ख़्यालु कोन थी। तूं इज़त जे क़ाबिल ई कोन आहीं जो तुंहिंजी इज़त कई वञे। अम्मा जेकॾहिं बाबा तोखे तलाक ॾिनी न त ॿई सुबुह घर छॾे हलिया हलंदासीं। हाँ? छा थी चओ? घर छॾे वेंदो? अरे मां वियो हाँ मरी जो घर छॾे वेंदो। खबरदार खबरदार, लठियूं वणी मथा कचा करे छॾींदोसांव। हा हा अदी छा हाल आहे? अदा कहिड़ा तो हाल पुछी, हिकु गर्मी ॿियो बिजलीअ जो आज़ार, नंढड़ो पची पियो आहे सॼो, न राति जो आराम अथसि न ॾींहं जो सुकून अथसि। भेण में परेशान थियण जी कहिड़ी ज़रूरत आहे? असां गर्मी जो सामान खीसे में खणी घुमंदा आहियूं। मामा छा आहे? वर्क सिनोफॉल पिरकली हीट लोशन आहे ऐं ही पाउडर में भी दस्तियाब आहे। अदा ही किथां मिलंदो? अदी ही हर दुकान ते मौजूद आहे, अच मूंसां। जी अदा, तव्हांखे छा खपे? सर असांखे वर्क सिनोफॉल पिरकली हीट पाउडर खपे। छोकिरा, वर्क सिनोफॉल पाउडर खणी ॾे। बर्ग सिनोफॉल खां अलावा जेकॾहिं ॿियो पाउडर हुजे त अदा असांखे उहो ॾेई छॾियो। न अदी, वर्क सिनोफॉल हिकु बहितरीन ऐं मयारी पाउडर आहे। गर्मी जी मौसम में स्किन खे थधो करे थो ऐं सुकून पहुचाए थो। समूरे खानदान लाइ ही मयारी हिकु पिरकली हीट पाउडर आहे। हिन में आला मयार जे जुज़नि सां गॾु मेंथोल भी शामिल आहे। स्किन जी जलन, गर्मी दाननि ऐं ख़ारिश खां बचाइण ऐं उनखे घटि करण में मदद करे थो। ही पाउडर लोशन जी सूरत में भी दस्तियाब आहे। अदी मूं तोखे चयो न त वर्क सिनोफॉल हिकु बेहतरीन ऐं आला मयारी पाउडर आहे। गर्मी गुल कूलिंग फुल। स्कूल की वैन और खुजली का अटैक, अब जब गर्मी लगेगी तो बर्ग लगेगा। बर्ग स्नोफॉल प्रिकली हीट पाउडर, गर्मी गुल और कूलिंग फुल। अस्सलाम वालेकुम अस्सलाम। बाबा पुट, रोइण जे लाइ अञा घणो वक़्तु पियो। लाहौर खानो चाकर खान वारा राति मुंहिंजा महिमान आहिनि। तव्हां सुबुह गाॾी कराए अचो ऐं हिननि खे वठी वञिजो। ठीक आहे अकबर खान, जॻह तव्हांजी मर्ज़ी। लाहौर खान, उतां खां तव्हां मानी खाई पोइ निकिरजो। न अकबर खान, अॼु मुंहिंजो सौटु तव्हांजे घर महिमान थी आयल आहे। हिन जी तव्हां ख़िदमत करियो, मां वरी ॿिए कंहिं चकर ईंदुसि। जीअं तव्हांखे मुनासिब लॻे। अचो जाकर खान, अचो। हैदर, मां अॼु तुंहिंजे वाइदे ते तोखे छॾियां थो। जे वाइदो निभाईंदो न त हिन जाबर जो बि तोसां वाइदो आहे, तुंहिंजो साथ कोन छॾींदुसि। पर जे वाइदे ख़िलाफ़ी कई त जाबर खां तूं बची नथो सघे। मां वाइदे ख़िलाफ़ी कोन कंदुसि, छो त सौट खां मां अॻे ई बेज़ार आहियां। ॾींहुं अध में हुनजी तोखे मौत जी ख़बर पवंदी। इहा ई तो मां मूंखे उमेद आहे। ठीकु आहे। जाबिर, तूं छा थो सम्झी? इहो तुवारो हथियार कमु कंदो? मां हिन जे दिलि ऐं दिमाग़ में नफ़रत जो एतिरो बारूद भरे छॾियो आहे, जॾहिं न ही बारूद फाटो त कंहिंखे ख़बर ई कान पवंदी त छा थियो। जाबिर, हाणे छा इरादो आहे? हलूं था जाफर वारी होटल ते, हली चांहि पियूं था। तव्हां बि थकल हो, मां बि थकल आहे। तव्हां वञी सुम्हो, मां बि वञी घर सुम्हां।
बाबा साईं तव्हां मुंहिंजी ग़लती खे दिलि सां माफ़ करे छॾियो न। हाँ पुट, मूं तोखे दिलि सां माफ़ कयो। हिकु पीउ हुअण जे नाते मूं पंहिंजा फ़र्ज़ पूरा कया। जेकॾहिं फ़र्ज़नि में का कोताही थी हुजे त मूंखे माफ़ कजो। बाबा साईं हथ जोड़े ई मूंखे शर्मिंदा न कयो। अकबर खान तव्हां अज़ीम आहियो, अज़ीम। सागर खान, अज़ीम थियण जे लाइ वक़्तु खपे। मां त बसि फ़र्ज़ पियो अदा कयां, पंहिंजी ज़ाल सां कयल वाइदा पियो निभायां, उन सां आख़िरी वक़्त में कयल वाइदो निभायां। जंहिं मूंखे चयो त साईं अकबर खान पहिरियां पीउ हुअण जो फ़र्ज़ अदा कजां ऐं पोइ मुड़ुस हुअण जा फ़र्ज़ निभाइजां। सो आख़िरी फ़र्ज़ अदा करण जी कोशिशि कयां पियो। वॾा यार अची वियो अथई। वार साहब, ये ॿ अमरा जेके जाबर सां गॾु वेठा आहिनि सुञाणीनि खे त केरु आहिनि? वॾा ये ॿई ॼणा कुझु ॾींहं पहिरियां असांजे ॻोठ में माल जा वापारी थी घुमंदा पिया अथनि। वारस चइबो त असांजी जासूसी लाइ जाबर इहे ॿ अमरा छॾिया। हाणे छा थो चई वॾा, हुकुम कर। वारस जी उथनि न त असांखे हिन जो पीछो करिणो आहे कि जीअं ख़बर पए त रहनि किथे था। ठीकु आहे वॾा, हिननि ते नज़र रखां थो। वारसा पक सम्झते इहो ओट ॿी जॻह ते वहे सौट हिते ई रखियलु हूंदो। सुभाणे वजो वठी नी घर ते हणूं था छापो, सौट खे रुॻो आज़ादु कराए वठूं, बाक़ी इन पुठ सां निकिरी पवंदासीं। ई घर खे ॾिसी छॾ। हल ॿियो ॿुधायो त मां तव्हांजी कहिड़ी ख़िदमत करे सघां थो? ना अकबर खान, वधीक तकलीफ़ करण जी का बि ज़रूरत न आहे। मूंखे लॻे थो त हाणे असांखे आराम करणु घुरिजे। जेकॾहिं तव्हांखे पंहिंजी धीउ सां कुझु दिलि जा हाल ओरणा आहिनि त पोइ मां वञी कमरे में आराम थो कयां, तव्हां भले कचहरी करे वठो। न चाकर का जैसा दिल जो हाल बंडींदोसि
वो तो साथी बिछड़ी हाणे कंहिंसां हाल कहिड़ा कयूं। रानी बेगम विदे विदे कुछ फर्ज़ मुझे हवाले कया जेके मूंखे पूरा करणा आहे। उन खां पोइ जेकॾहिं मौत अचे थो त बि बाबा यूं कहिड़ो गुनाह कयो आहे पंहिंजे जिद अना में अची मूं छा करे छॾियो। मूंखे माफ़ करो न त मां हिन ॿार जे हेठों दॿिजी वेंदुसि। हाणे शिकू जे माउ पीउ जी ख़िदमत करणु मूं मथां फ़र्ज़ु आहे। हाणे मां सॼी ज़िंदगी हुननि जी ख़िदमत कयां। उदित परेशान परेशान पे थी लगी भला मुखा सवाइ निंड कान थी अचे छा? छोकरो घर में ना आहे मूंखे निंड कीअं ईंदी? छोरे खे भाणे करे वागवा हुनखे उते कहिड़ो ख़तरो आहे? बराबरि हुनजे लाइ हियां पे थो पाटे परेशान पे थी घुमी। ॿ टे ॾींहं चोर खे विहारे कठ हथ ॾियो तूं हरू परेशान न थियो। मां सुभाणे अदा ॾे वेंदसि ऐं दिलशेर खे घर वठी ईंदसि। ठही पई उते जो वञी ऐं चवनी त 5 लख रुपया ॾे या छोरीअ जी ॿाह ॾे पोइ तूं छा कंदीअ? हितां 5 लख खयो वेंदसि। 5 लख रुपया कई वेंदी? पर ॿुध एतिरा पैसा किथां आणींदी? जेके अदा वारा ॾिना हुया उहे ई खणी वेंदसि। तोखे हिकिड़ो रुपयो बि कोन ॾींदो तूं त लखनि जी ॻाल्हि थी करी। बाक़ी जेकॾहिं ॿिए हथां को हथ पेर हणी खणी वेंदी त ॿी ॻाल्हि आहे मूंखे को एतिरा बि कोन्हे। रूंडा रूंडा एॾो ज़ालिम छो थियो आहीं? तूं कुझु बि सम्झ उतां त तोखे हिकिड़ो टको बि कोन मिलंदो भले सॼी राति पई घर में घुमरियो ॾे मां आराम थो कयां। मुंहिंजे आराम जो वक़्तु थी वियो। भाॼी तव्हां वञी आराम करियो सौट वारा सुबुह जो ईंदा। छा हिन वक़्तु कोन ईंदो? तव्हां परेशान न थियो भाॼी मां सुबुह जो साजर वञी सौट वारनि खे वापसि खणी ईंदसि। चाकर खे अकेलो छॾे तोखे वापसि न अचणु घुरिजे आदा। भाॼी सौट खे भला उते कहिड़ो ख़तरो? छा अकबर खान हुन सां धोखो कोन कंदो? भाॼी सौट जे उते पहुचण सां अकबर खान पाण ॿाहिरि बीठल हो। सौट जो वॾो इस्तक़बाल कई सौट जी इज़त बि खोड़ कई। भाॼी उते धोखे जो सुवाल ई पैदा नथो थी सघे। अलाए छो मुंहिंजी दिलि बुॾनी थी वञे ऐं मूंखे ख़ौफ़ थी पियो आहे। भाॼी तूं इन ख़ौफ़ खे ख़तमु करे वञी सुकून जी निंड कर। सुबुह जो साजर जो उथी मां सौट खे वापसि वठी ईंदसि। अकबर खान चयो सुबुह जो सौट चाकर खे ऐं कोमल खे खणी वञिजी। ठीकु आहे मां आराम कयां थी पर आराम मूंखे ईंदो कोन जेसिताईं चाकर घर नथो अचे। बाबा साईं हाणे आराम करणु घुरिजे। हाँ पुट आराम जो वक़्तु थी वियो आहे। अंब आराम जो वक़्तु थी वियो आहे नी? जी बाबा भोतार आराम जो टाइम थी वियो। अकबर खान सुबुह जो नेरन साजुर कराइजो असांखे जल्दी वञिणो आहे। कोशिशि कंदुसि त तव्हांखे जल्दी रवानो कयां बाक़ी त वक़्त ई क़िस्मत जो खेल आहे तव्हांखे कॾहिं थो रवानो कयां। ही कहिड़ी बदतमीज़ी आहे? बाबा बाबा ये सब छा आहे? अमन तोखे मूं ॿुधायो हुयो त हिकु पीउ हुअण जो फर्ज़ मूं अदा करे छॾियो आहे। हाणे हिकु मुड़ुस हुअण जो फर्ज़ अदा करणो आहे। तुंहिंजी माउ मूंखां मरण वक़्तु हिकु वाइदो वरितो हुयो ऐं मां तुंहिंजी माउ खे वाइदो ॾिनो हुयो। साईं जी रानी बेगम। साईं मूंसां हिकु वाइदो कयो। जी रानी बेगम। पहिरियां पीउ हुअण जो फर्ज़ अदा कंदो उन खां पोइ तव्हांखे मुड़ुसु हुअण जो
फर्ज़ अदा करिणो आहे। कोमल खे खणी जो माफ़ करे छॾिजे, पर उहा मुंहिंजे कातिल सां परणजी। पहिरियां कोमल जो चकर सां निकाह कराइजो, उन खां पोइ ॿिन्ही खे सतावड़े ते घुराइजो, ऐं उन खां पोइ हुन ॿिन्ही खे मूं तरफ़ रवानो करे छॾिजो। साईं, मां हुननि जो इंतज़ारु कंदसि जेसीं ताईं हू मुंहिंजी क़बर सां गॾु दफ़न नथा थियनि, तेसीं ताईं मूंखे क़बर में आराम कोन ईंदो। साईं, वाइदो कयो, वाइदो कयो साईं। रानी बेगम, रानी बेगम, मां वाइदो तो कयां त इन्हनि ॿिन्ही खे मां तुंहिंजी क़बर जे भरिसां ई दफ़न कंदुसि, भरिसां ई दफ़न कंदुसि। मुंहिंजो इहो तोसां वाइदो आहे रानी बेगम। अकबर खान, तव्हांजे मथां इहो हमिलो मां नाहे करायो। तव्हांखे मुंहिंजी ज़ुबान जे मथां यकीन करणो पवंदो। न काका, ही वक़्तु न सबूत ॾियण जो आहे, हिन ई मां तोखां सबूत वठां थो। मां त रानी बेगम सां कयल वाइदो निभायां पियो। ख़बर थी मरहूमा छा चई वई? मरहूमा इहो न चयो हुयो त इहो हमिलो कंहिं कयो। मरहूमा त इहो चयो हुयो त मुंहिंजी न्याणी ऐं मुंहिंजे नाठी खे मुंहिंजी ख़बर जे भरिसां दफ़न कजाऊं। मां त वाइदो निभायां थो, ऐं तव्हां बि दिलेर बणिजी मूंखे हिन वाइदे निभाइण में मुंहिंजो साथ ॾियो। विझी वारिस, असां हिन मुड़ुस खे ॻोल्हण लाइ वतूं था, धिका खाईंदा घिटियुनि में। हे मुड़ुस वते तो तफ़रियूं कंदो। मूंखे छॾाइण जो तो मथां लाचार न आहे सुठ। बाबा साईं, मूंखां ग़लती थी मूंखां ग़लती, जो मूं तुंहिंजे भले लाइ इहो सोचियो। ही भलाई त मूं मथां जाबिर कई आहे। तो त जाबिर खे हुकुम ॾेई छॾियो मुंहिंजे मारण जे लाइ। उहो मूं पंहिंजे कननि सां ॿुधो आहे। हैदर, काश तूं हिन जाबिर जी चालुनि खे सम्झी सघी हा, पर तूं हुनखे छा सम्झंदे? वो ॿिए ई भला थिए। जेकॾहिं हुनखे ज़रो बि सम्झी हा न, त हीअ सिकू खे कोन मारी हा। ठीकु आहे सुठ हैदर, जेकॾहिं अहिड़ी ॻाल्हि आहे त अॼु ॾींहं खां पोइ तूं ॼाणी तुंहिंजा कम ॼाण। तुंहिंजा रस्ता अलॻि, असांजा रस्ता अलॻि। न तुंहिंजो वास्तो को असां सां, न असांजो तोसां। वाइदो थो कयां, न ई वरी तुंहिंजे पोयां ईंदुसि। बसि न, पाण ॼाण पंहिंजा कम। वास्ता ख़तम। मां वरी कहिड़ा तोसां वास्ता रखण थो चाहियां। यार हैदर, वॾो कावड़ में आहे, सुबुह ताईं हुनजी कावड़ ख़तम थी वेंदी। वारस ने ये कावड़ ख़तम थिए या न थिए, हाणे मूं मथां को बि फ़र्क़ु नथो पए। बिस्मिल्लाह। माफ़ कयो बाबा, असांखे तव्हां माफ़ नथा करे सघो। मुंहिंजी अम्मा, मूं तोखे माफ़ कयो, तॾहिं त तूं चाकर सां निकाह कयो। मूं को एतिराज़ कयो हिन पाणे ते। तुंहिंजा जेके बि फर्ज़ हुया मूं अदा कया। हाणे तुंहिंजी माउ सां कयल वाइदो पियो निभायां त तूं मूंखे रोकण जी कोशिश पई करीं। न बाबा न, तूं असांखे मारे नथो सघी। मुंहिंजी अम्मा, हर कंहिंखे मरणो, तोखे मरणो, हिनखे मरणो, मूंखे मरणो। जॾहिं मौत बरहक आहे,
त पोइ तुंहिंजी माउ जे रूह खे मां क़बर में छो तड़पायां? छा तूं पंहिंजी माउ सां नथी मिलणु चाहीं? हाँ, मुंहिंजी मिठी अम्मा, ॿुधाए त छा तूं माउ सां मिलण न वेंदी आहे? मां वाइदो थो कयां त मां तोखे तुंहिंजी माउ जी क़बर जी भर में दफ़न कंदुसि ऐं कुंवार जे भेस में दफ़न कंदुसि। सोप सीरियल पंजाबेरी तमाम एपिसोड्स ॾिसण लाइ विज़िट करियो असांजो ऑफिशियल यूट्यूब चैनल सिंध TV HD ड्रामा।